जी नाज़रीन, रखणनि खां असां ख़बर शेयर करे आया आहियूं। जस्तजू जे रिपोर्टर الطاف धारेजो जी रिपोर्ट मूजिबि रखण लॻ غلام शाह थाणे जी हद मतारू لاڙي वटां नामعلوم हथियारबंदन ॻोठाणे محمد बचल जमाली खां मोटर साइकिल फुर कई, मज़ाहमत ते खैस तशदद जो निशानो बणाए फरार थियण में कामयाब थी विया। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ ॻोठ रहीम आबाद जे रहिवासी जमाली برادري जे ॻोठाणनि محمد बचल, امام الدين, शعबान, बहराम ऐं शेर अली जमाली जी अॻवाणीअ में ॻोठाणनि जेकमबाद रतोदिरो इंडस हाईवे रोड ते रुकावटूं रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त हथियारबंदन मोटर साइकिल फुर करे सख़्त तशदद जो निशानो बणायो आहे। असांजे हमराह खे ॾींहं ॾिठे जो फुर जूं वारदातूं आम थी वयूं आहिनि। ग़ुलाम शाह पुलिस ॾोहारियुनि अॻियां बेवस बणिजी वई आहे। SSP शिकारपुर खां नोटिस वठण जी घुर कयूं था, मोटर साइकिल वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराम करे। होॾां ग़ुलाम शाह थाणे ते राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त थाणे जो सूबेदार बदिली थी वियो आहे। जल्द ॻोठाणनि खे मोटर साइकिल वापसि कराई वेंदी, अहिड़ी ख़ातिरीअ बाद धरणो ख़तमु कयो वियो। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।